साईं ही ॿार हुतां आया पिया वापसि, उनजा मिड टर्म जा इम्तिहान हुया ॿिन्ही ॿारनि जा। हुनजो जेको 5 सेमेस्टर जो इम्तिहान हुयो, अलाए 6 जो, मुंहिंजे ख़्याल 6 जो हुयो न। हा, सेकेंड ईयर थर्ड ईयर जा इम्तिहान हुया मिड टर्म। ऐं उतां हो वापसि पिया अचनि ऐं वापसी ईंदे हिननि जी हिते जेका इहो ख़ौफ़नाक हादसो जेको पेश आयो आहे हिन ते अरबी स्क्वायर जे भरिसां, जंहिंजा CCTV फुटेजिस आहिनि जेके असांजी त दिलि नथी जेका उहे फुटेज ॾिसी सघे। अवां बि औलाद वारा आहियो, अवां ॾिसो ऐं उन खां पोइ तव्हां डिसाइड कयो त यार हिन खां वधीक को हादसो या अहिड़े क़िस्म जो हादसो अव्हां जी ज़िंदगी में कॾहिं ॾिठो आहे या ॿुधो आहे या पेश आयो आहे, जेको इंतिहाई जेको न हिकिड़े क़िस्म जे ज़ुल्म जो वॾो हिकिड़ो दास्तान आहे, जंहिंजी जेका अल्फाज़ मूं वटि आहिनि ई कोन जेको मां इस्तेमालु करे सघां। इन जो सबबु छा हो, रीज़न छा हो? सबबु साईं हिन जो इहो हो त कुझु टाइम अॻु में इहो माण्हू आयो हिते रिश्ते जे लाइ, त मूंखे युसरा जो रिश्तो खपे, ऐं जंहिंसां जेको मायूं बि साण हुयूं, हिकिड़ो मर्द बि साण हो, जिन जो हिन जे चवण मुताबिक़ त हिकिड़ी मुंहिंजी माउ आहे, हिकिड़ी भेण आहे ऐं हिकिड़ो मुंहिंजो भाउ आहे। हाणे असांजो हिननि माण्हुनि सां कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ु कोन्हे को, न असांजी को वास्तेदारी आहे, न असांजी का अॻ में दोस्ती हुई, न असांजी का दुश्मनी आहे, न असांजी का वाक़फ़ियत आहे, न ॼाण आहे, न सुञाण आहे। असां हिनखे चयोसीं बाबा त असांजी छोकिरी नंढड़ी आहे, हुनजी उमिरि 18-19 साल आहे ऐं उहो पढ़े थी, ऐं तंहिंजे करे असां इहा शइ पॉसिबल ई कोन्हे जो असां इन पासे सोचे सघूं। उन खां पोइ ख़ामोशी रही। असां इन मामले खे ईअं जेको हिकिड़ो रस्म रवाज मुताबिक़ जेको सम्झोसीं, ऐं इहो हर घर में थींदो आहे, जिथे बि न्याणी हूंदी आहे उते रिश्तो घुरंदा आहिनि, ऐं जिथे भेण हूंदी आहे उते बि रिश्तो घुरंदा आहिनि। के रिश्ता थींदा आहिनि, के न थींदा आहिनि, पर उन जे अहिड़े रिज़ल्ट अचण जो असां कॾहिं सोचियो बि कोन हो त असां सां अहिड़ो को हादसो पेश ईंदो। टाइम न्यूज़ सां वीचारण दौरान शागिर्जाणी जे वालिद इहो बि चयो त संदसि न्याणी ऐं पुटु इंतिहाई ज़हीन हुआ, जिन जी ख़्वाहिश हुई त कानून जूं डिग्रियूं हासिल करण बैदि सिविल जज थींदा, पर क़िस्मत संदन साथ न ॾिनूं ऐं जवाबदार इरशाद खोखर न्याणी युसरा जो संग न ॾियण ते खेनि बेदर्दी सां क़तल करे छॾियो। केस जे फ़रियादी युसरा बतौल जे भाउ उमेर अली पठान मूजिबि त जदीद दौर हुअण बावजूदि पुलिस अञा ताईं इहो वाज़े नाहे करे सघी त जवाबदार इरशाद खोखर खां मिलियल कार तोड़े संदसि TT पिस्तौल कंहिंजे नाले ते रजिस्टर्ड आहिनि। टाइम न्यूज़ सां वीचारण दौरान फ़रियादी इहो बि चयो त SHO नसीम नगर तोड़े DSP कासिमाबाद जांच करण त परे जी ॻाल्हि, साण मिलण लाइ बि तयारु न आहिनि, जंहिंजो DIG ऐं SSP नोटिस वठनि। साईं 11 मार्च ते असीं FIR जेका आहे उहा लॉन्च कराईसीं। आकाश तंहिं टाइम में अस्पताल में हुयो। असीं जेको अस्पताल खां जेको थी करे ई मां हुते आयो हुअमि, छो त तॾहिं ते त मुंहिंजो हिते अचणु थींदो कोन हुयो। आकाश अस्पताल में हूंदो हुओ, सॼो ॾींहुं मां हुन सां जेको ICU में हूंदो हुयुमि। 11 मार्च खां पोइ हींअर ताईं का बि पेशरफ़्त कोन आई आहे पुलिस जे तरफ़ां, न इन्वेस्टिगेशन थी आहे, न ॿिए कंहिं तरफ़ थी आहे। हाणे जेके 3-4 शयूं जेके मेन शयूं आहिनि त हू अनशेड्यूल जेके आहिनि मिठाराम मां निकिता आहिनि, ठीकु, त कंहिं माण्हू जेको आहे हुनखे एग्ज़ैक्ट लोकेशन ॿुधाई आहे त हीअ इन टाइम ते पहुता आहिनि, या वरी हिन में जेके 3 शयूं जेके सभ खां सवलियूं जेके करण जे जोगियूं आहिनि, जंहिंमें आहे पिस्टल जी वेरिफिकेशन जेका आहे उहा तक़रीबन 20-25 ॾींहं थियण ते आहिनि। न पिस्टल जी वेरिफिकेशन असांखे मालूम थी सघी आहे त पिस्टल आया कंहिंजे नाले ते हुयो। गाॾी जी वेरिफिकेशन जेका आहे उन जे बारे में बि हिन महिल ताईं का ख़बर न आहे पई। ऐं जेको बयान बि जेके आहिनि उहे बाद में जेके थिया हुया उन में बि ईअं थियो हुयो त जेको DIG साहिब जी डायरेक्शन्स थी हुयूं उन खां बाद में जेके इहे बयानात जेके थिया हुया, पर पुलिस जे तरफ़ां अञा का पेशरफ़्त जेका आहे उहा असांखे ॾिसण में कोन आई आहे त कोई कंहिं माण्हू खे वञी करे हुननि इंटरोगेट कयो हुजे, कंहिंजा बयानात कलम कया हुजनि, या के CCTV कैमराऊं जेके आहिनि हुननि कलेक्ट करियूं हुजनि त हू जेके वाधूआ रोड तां जेको अचनि था पिया हेॾे घर वारे तरफ़ नकाश विलास में, त आया हो जंहिंमहिल मीठाराम मां निकिता आहिनि त उहो जेका गाॾी जेका हुई हथियारे जी, त उनखे कंहिं इंस्ट्रक्शन ॾींदे केरु गॾु आयो आहे पोयां, केरु न आयो आहे, या वरी उन खे ख़बर कीअं पई आहे, को इंस्टिगेटर आहे, को एबेटर आहे, त
त अञा ताईं त शयूं साम्हूं कोन्हनि की जंहिं महिल पुलिस वारनि सां जेका ॻाल्हि थियूं था हू चवंदा बसि असीं तफ़्तीश कयूं था। हाणे तफ़्तीश कनि था पिया, पर हाणे तफ़्तीश अलाए केॾे ख़तमु थींदी, पोइ हुन में साल लॻंदो, अलाए 2 साल लॻंदा या 6 महीना लॻंदा, पर असांखे अञा जेको सम्झ में कोन थो अचे 25 तारीख़ ते जेका डेट रखियल हुई केस जी जुडिशल मैजिस्ट्रेट नंबर 8 में, त 25 तारीख़ ते केर बि पुलिस जे तरफ़ां पेश कोन थियो आहे। ऐं हिकिड़ो हूंदो आहे त अगरि जॾहिं आईओ नथो पेश थिए त पोइ जेको थाणे जे तरफ़ां प्रोसेस सर्वर जेको हूंदो आहे या ॿियो केरु हूंदो आहे उहो वञी इंटीमेट कंदो आहे त अॼु जेको हीअ कम जे लाइ असीं ॿाहिरि वियासीं या असां हिन कम शइ लाइ वियासीं, उन जी इंटीमेशन जे लाइ बि केरु माण्हू कोन पहुतो आहे। पुलिस पार्टी जेका आहे उहा मुकमल एबसेंट रही, नथी नज़र अचे। असांजी रिक्वेस्ट जेका आहे IG साहिब सां, DIG साहिब सां, CM सिंध सां इहा ई आहे त पुलिस खे थोरो डायरेक्ट कयो वञे त हू हिन केस खे सीरियस खणनि। ही को फुर जो केस कोन्हे को, ही को ॿी कंहिं शइ जो कोन्हे को, हिन में डुअल मर्डर थिया आहिनि, 2 मासूम जेके आहिनि उन्हनि शहीद थिया आहिनि। ऐं पुलिस जेका आहे उहा बसि हथ ते हथु रखी करे वेठी आहे ऐं का बि पेशरफ़्त कोन थी थिए पई। त IG साहिब खां असांखे इहा ई सिर्फ़ु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त फेयर इंक्वायरी कई वञे ऐं पुलिस जेका आहे पंहिंजी पेशरफ़्त करे हुन में जेके इंस्टिगेटर्स आहिनि, जेके सहूलियतकार आहिनि, उन्हनि खे मंज़र आम ते आणे करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कानून जी शागिर्जाणी युसरा बतौल पठान खे क़त्ल कंदड़ जवाबदार इरशाद खोखर जो असुल तालुक़ टंडो मोहम्मद ख़ान ज़िले सां आहे, जंहिं बाबति पुलिस ॿुधायो त हू कासिमाबाद में ई रिहाइश पज़ीर हो। भेण ऐं भाउ खे क़त्ल वाक़े ते वकील बिरादरी बि अञा ताईं सोग में मुब्तला आहे। केस जी पोइवारी कंदड़ वकीलनि मूजिबि त ॼाणायल वाक़े सॼी सिंध जे वालदेन खे ॻणती में मुब्तला करे छॾियो आहे, छाकाणि त खेनि ख़ौफ़ आहे त हू पंहिंजे नियाणियुनि खे कीअं स्कूलनि, कॉलेजनि तोड़े ॿियनि तइलीमी इदारनि ॾांहुं उमाणीनि। संदन चवण मूजिबि त युसरा खे क़त्ल कंदड़ जवाबदार ॼाणायल कमु अकेले सिर नाहे कयो, उन लाइ पुलिस संदसि सहूलियतकारनि खे बि वाइखो करे। वरी अफ़सोस सां असां चऊं था त ही जेको क़त्ल आहे, इन क़त्ल जे पोयां जेकॾहिं रुगो हू कातिल कोन्हे, कातिल सां गॾु उनजा ॿिया सहूलियतकार आहिनि। ऐं मां थो चवां इन क़त्ल सां गॾु SSB बि उनजो सहूलियतकार चइबो, इन्वेस्टिगेशन ऑफिसर बि उनजो सहूलियतकार चइबो, जो हू फेयर इन्वेस्टिगेशन नथा कनि। 11 तारीख़ ते FIR थी आहे, अॼु 28 तारीख़ 29 तारीख़ अॼु। मां इन केस में वकील बि मां आहियां, मूंसां गॾु ॿिया मोस्ट सीनियर वकील ॿिया आहिनि, मां त उन में एज़ ए कलीग वकील उन में गॾु आहियां। साईं तव्हां हाली कोर्ट में इहा फाइल खणी ॾिसो, तव्हां उते कोर्ट जे क्लर्क खां वञी जेकॾहिं पुछा कंदो त हिन कोर्ट में इन्वेस्टिगेशन ऑफिसर 18 ॾींहंनि में हेॾे हीनियस ऑफेंस जी इन्वेस्टिगेशन सिर्फ़ु एतिरी कई आहे, 2 तारीख़ूं थियूं आहिनि, 2 तारीख़ुनि ते मोहलत वरिती आहे, त असांखे मोहलत ॾिनी वञे, असां इन्वेस्टिगेशन न कयूं। वॾी अफ़सोस सां चवणो थो पए, दुनिया वञी किथे पहुती आहे। गाॾी कंहिंजे नाले आहे, उन माण्हू खे इन्वेस्टिगेशन हिसो ठाहियो न, पिस्टल कंहिंजे नाले हो, उन माण्हू खे इन्वेस्टिगेशन हिसो ठाहियो न, छोकिरी ऐं छोकिरे जी रेकी कंहिं बि कई, उन माण्हू खे इन्वेस्टिगेशन जो हिसो ठाहियो न। पुलिस बजाए विक्टिम पार्टी सां गॾु बीहण जे, पुलिस बजाए विक्टिम पार्टी खे जस्ट उन्हनि खे प्रोटेक्शन ॾियण जे, जवाबदार धुर जे घर जे ॿाहिरियां पुलिस पिक्ट क़ाइमु करी उते पुलिस एहलकार जेको तैनात करे छॾिया आहिनि। ही ग़रीब मासूम माण्हू आहिनि, ही शरीफ़ मासूम माण्हू आहिनि, जेको पंहिंजी धीउ ऐं पंहिंजे पुट जी तदफ़ीन खां पोइ पंहिंजे घर में बंदि थी विया आहिनि, उहो उन्हनि माण्हुनि खे नुक़सानु पहुचाईंदा। मां थो चवां त ही रुगो आगा रियाज़ पठान जी धीउ जो क़त्ल कोन्हे, ही असांजी धीउ जो क़त्ल आहे। ही उनजी भेण जो आगा उमेर पठान जी भेण जो क़त्ल कोन्हे, ही असांजी भेण जो क़त्ल आहे। ही हर उन माण्हू जो क़त्ल आहे जंहिंजी नियाणी स्कूल थी वञे, जंहिंजी नियाणी कॉलेज थी वञे, जंहिंजी नियाणी घर खां ॿाहिरि थी निकिरे। जेतोणीकि युसरा बतौल सां पेश आयल वाक़े ते सॼी सिंध ॾुखारी थी हैदराबाद पुलिस खां मुतालबो पे कयो त वाक़े जी हर रुख खां जांच करे हक़ीक़तनि खे मंज़र आम ते आंदो